जंगशाही मावा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखे जी रिपोर्ट मुताबिक़ ठठे जे क्रिश्चियन कॉलोनी जे रिहायशी 1 महीनो अॻु औरताणे आवाज़ ते हिरकजी धाड़ेलनि जे चंबे में फाथल इरफान उर्फ मानी समी के ठठो बाज़ियाब कराए गुज़िरियल शाम संदसि वारसनि हवाले करे छॾियो। मुखबिअ जे घर में ख़ुशीअ जी बहार मोटी आई। वारसनि पारां ख़ुशीअ में रैली कढी जशन मल्हाइण समेत ठठो पुलिस जे हक़ में वॾी नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते SSP ठठो आफ़ताब निज़ामानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त DIG हैदराबाद ख़ुसूसी हुकूमनि ते मुग़वी इरफान मसीह जी बाज़ियाबीअ लाइ ठठो पुलिस जी ख़ासि टीम तश्कील ॾिनी वई, जंहिं वॾे टेक्निकल तरीक़े सां मुसलसल मुग़वीअ खे अगवा कंदड़ धाड़ेलनि जो पतो लॻायो, जंहिंमें ख़बर पई त धाड़ेलनि जो लोटू तेगानी गैंग सां हो। संदसि लोकेशन सर्च करण सां गॾु धाड़ेलनि सां राब्ते में संदसि सहूलियतकारनि जी पिणु डेटा हथ कई वई। अहिड़ीअ रीति असां कामयाबी हासिल करे धाड़ेलनि जो घेराव तंग कयोसीं, संदसि रस्ता रोक करे मजबूर कयो, जंहिं बैदि